रियासती क़ौमी शाहराह ते ॾोढा स्टाफ वटि क़ाइमु थियल पुलिस चेक पोस्ट जी बिल्डिंग अंदरि लीमन जे वापार करण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त वापारी पुलिस पिकेट अंदरि लीमा रखी कारोबार करे रहिया आहिनि। क़ौमी शाहराह ते कराची खां पेशावर ताईं कुझु अर्सो अॻु इहे चेक पोस्टूं मुसाफ़िरनि खे हादसनि तोड़े तहफ़ुज़ लाइ ठाही वियूं आहिनि, पर ज़रियनि खां मालूम थियो आहे त इहे चेक पोस्टूं काफ़ी सालनि खां पुलिस अमलो मुक़ररु न हुजण करे ख़ाली पियल आहिनि। करोड़ रुपयनि जी लाॻत सां ठहियल सवे ख़ाली पियल पुलिस पिकेट ते शानदार बिल्डिंगुनि जा दरवाज़ा ऐं दरियूं चोरी करे विया आहिनि, जंहिं बाद ख़ाली पियल आहिनि। बिल्डिंगूं ज़ुबूहाल हुजण करे राति जो वक़्तु अक्सर ॾोहारी इन्हनि चेक पोस्टनि में लिकी वेहनि था ऐं मौक़ो मिलण ते मुसाफ़िर गाॾियुनि खां फुर लुट जूं कार्रवायूं कनि था, पर पुलिस खाते जे ऑफिसरनि को तहरुक नाहे वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।